अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं तमामु आसान ऐं मज़ेदार बनाना आइसक्रीम जी रेसिपी। बनाना आइसक्रीम ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां विझूं था हेवी क्रीम 2 कप्स। ऐं हाणे हेवी क्रीम खे चङी तरह सां विप कंदासीं। हेवी क्रीम खे चङी तरह सां विप कयो आहे। हाणे विझूं था कंडेंस्ड मिल्क 3/4 कप। मैश थियल बनाना आहिनि 3 अदद। ऐं कुटियल बादाम आहिनि 1/2 कप। वनीला एक्सट्रैक्ट विझंदासीं 1 टीस्पून। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे असां बनाना मिक्सचर खे विझूं था हिकु ग्लास ट्रे में। कवर करण खां पोइ असां बनाना आइसक्रीम खे तक़रीबन 6 कलाकनि जे लाइ फ्रीज़ कंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 6 कलाकनि ताईं बनाना आइसक्रीम खे फ्रीज़ करण खां पोइ हाणे असांजी मज़ेदार बनाना आइसक्रीम सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।